साईं आज़ान खां पहिरियां दुरूद ऐं सलाम पढ़णु जाइज़ आहे या कोन? ॾिसो इहा ॻाल्हि मशहूरु ऐं मारूफ़ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां आज़ान खां अॻु में कोई बि अहिड़ी का हदीस साबित न आहे जंहिंमें सलातो व सलाम पढ़ियो वञे। हाणे असांजा दोस्त छा कंदा आहिनि, अलाह ताला उन्हनि खे बि हिदायत अता फ़रमाए, पोइ वेठा फ़तवा ॾिठो ई था सलातो सलाम न पढ़ियो न दुरूद जो इनकारी आहे। ईअं चवंदा आहिनि या न? ॾाढियां त ॻाल्हायो अॼु, चवंदा आहिनि या न आहिनि? चवंदा अदा ॾिसो न, हे सलातो सलाम नथा पढ़नि। भाउ मुंहिंजा अल्हम्दुलिल्लाह असां उलमाए अहले सुन्नत वल जमात सां असांजो ताल्लुक़ आहे। अल्हम्दुलिल्लाह हर हमेशह असां चयो आहे हुज़ूर जे मथां जेतिरो थी सघे ओतिरो दुरूद शरीफ़ पढ़ो, पर तरीक़ो उहो जेको हुज़ूर ॿुधायो आहे। तरीक़ो कहिड़ो? जेको मां हिकिड़े अमरा खे हीअं चयो हुयो, वीचारो अबोझड़ो, मां चयो दाल ठीकु आहे, मां आज़ान खां अॻु में सलात नथो पढ़ां, मां सलात जो इनकारी आहियां न। चई हा तूं आज़ान खां अॻु में नथो पढ़े, तूं सलात जो। मां चयो ठीकु आहे, तूं आज़ान खां अॻु में कुल वला त पढ़। वड़िया ईअं मां चयो तूं कुल वाला नथो पढ़े, पोइ तूं क़ुर जो इनकारी आहे? ॻाल्हि सम्झ में? बाबा तूं आज़ान खां अॻु में कुल वाला पढ़ त मां ॾिसां न। चई मां न पढ़ंदो। मां चयो तूं क़ुर जो इनकारी आहे। मां जे सलात नथो पढ़ां आज़ान, छो त हज़रत बिलाल मोहम्मद मुस्तफ़ा जे साम्हूं जेका आज़ान पढ़ी आहे उहा अल्लाहु अकबर खां शुरू आहे, ला इलाहा इल्लल्लाह ते शुरू आहे। मूंखे फ़ख़ुरु आहे मुंहिंजी आज़ान बिलाल वारी आहे। असांजी आज़ान कहिड़ी आहे? असांजी आज़ान हज़रत बिलाल वारी आहे, जंहिं अल्लाहु अकबर खां शुरू कई आहे ला इलाहा। अच्छा, वरी इन्हनि दोस्तनि खे जेकॾहिं चइबो आहे अदा मदीनी जे अंदरि जेका आज़ान अचे थी उहा अल्लाहु अकबर खां, चइबो उहे बि तव्हां वांगुरु वाह बि आहिनि न, उहे बि तव्हां वांगुरु छा आहिनि? माना जंहिंखे हक़ु न आहे सम्झणो त पोइ न सम्झंदो, भली केॾा बि मोचड़ा हणोसि, ॻाल्हि सम्झंदो न। त मुंहिंजा भाउ अहिड़ी का हा, हे क़ुर मुंहिंजो आॾो पियो, मां बावजूदु चैलेंज थियां थो, कोई बि बिदाती आज़ान खां अॻु में मूंखे का बि सलात वग़ैरह ॾेखारे, अलाह जो कसम आहे मां उन ई टाइम पढ़णु शुरू कंदो। रब साईं खे आज़ुन साबित न आहे त ॻाल्हि ख़तमु थी वई। हज़रत बिलाल अल्लाहु अकबर खां शुरू, हा मां तोखे ॾेखारियां, हज़रत बिलाल अल्लाहु अकबर खां शुरू कयो आहे, ला इलाहा इल्लल्लाह ते पूरी कई। मुंहिंजी आज़ान हज़रत बिलाल वारी आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ आहे। इन जे करे आज़ान खां अॻु में सलातो सलाम चवणु जाइज़। हूं सॼो ॾींहुं पढ़ो राति पढ़ो, जहिड़ी महिल तव्हांखे पढ़े हुज़ूर जे मथां दुरूद पाण अलाह जो हुकुम आहे। जेको दुरूद जो इनकार करे त उहो इस्लाम मां ख़ारिज थींदो। इन जे करे बाक़ी आज़ान खां अॻु में न पढ़ो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न?